नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाहौर खां ख़बर ॾींदा हलूं त पंजाब हुकूमत डॉक्टरनि जी तजवीज़ ते अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ खे इस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। ज़रीअनि मूजिबि अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ खे अॼु कोट लिखपत जेल मां सर्विसिस इस्पताल मुंतक़िल कयो वियो। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ खे एहतसाब अदालत तरफ़ां अल जज़ीज़िया रेफरेंस में ॿुधाइण 7 साल क़ैद जी सज़ा भोगी रहियो आहे। PAIC में नवाज़ शरीफ़ जे तबी मुआइनो कयो वियो आहे, जिथे संदसि रत जे नमूननि सां गॾु दिलि जी 3 टेस्टूं कयूं वियूं आहिनि। ईको जी रिपोर्ट में नवाज़ शरीफ़ जे दिलि जी साइज़ मामूली खां वॾी ॾिठी वई आहे, जॾहिं त दिलि जा पथा थुल्हा हुअण जी निशानदेही कई वई आहे। मेडिकल बोर्ड जे तजवीज़ ते नवाज़ शरीफ़ खे जेल मां इस्पताल मुंतक़िल कयो आहे। नवाज़ शरीफ़ जी न्याणी मरियम नवाज़ जो चवणु हो त मीडिया रिपोर्ट ज़ाहिर कनि थियूं त संदसि वालिद जी बीमारी वधी रही आहे। ॿिए तरफ़ मुस्लिम लीग नून जे तर्जुमान मरियम ऐं औरंगज़ेब चयो आहे त 2 भेरा चूंडियल अवामी वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ सां कयल वर्ताव वफ़ाक़ ऐं पंजाब हुकूमत जी इख़लाक़ी पछती आहे। हिन चयो आहे त नवाज़ शरीफ़ जूं मेडिकल रिपोर्टूं लिकाइण ऐं वारसनि हवाले न करणु गिणती जो लम्हो ऐं सवालिया निशान आहे। संदसि चवणो त क़ौम खे हक़ीक़त खां आगाह कयो वञे। नवाज़ शरीफ़ जी तबई रिपोर्ट फौरी तौर ते वारसनि खे ॾिनियूं वञनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।